इन लेक्चर में असी परसेंटेज जा कुछ सिलेक्टेड वर्ड प्रॉब्लम सिखंदासीं। परसेंटेज जा काफ़ी वर्ड प्रॉब्लम्स आहिनि ऐं काफ़ी डिफरेंट टॉपिक्स भी आहिनि, पर हिन में असी कुछ सिलेक्टेड ऐं बेसिक वर्ड प्रॉब्लम सिखंदासीं। प्रॉब्लम नंबर पहिरियों, अ कंटेनर कंटेन्स 30 लीटर, टोटल लीटर केतिरा 30 लीटर्स ऑफ मिक्सचर जा 30 लीटर्स, उन मां 9 लीटर ऑफ विच 9 लीटर इज़ वाटर, 9 लीटर वाटर आहे। द रेस्ट ऑफ बीइंग मिल्क, उन खां अलावा ॿियो जेको कुझु अथसि उहो मिल्क अथसि। फाइंड द परसेंटेज ऑफ मिल्क एंड वाटर, वाटर जी ऐं मिल्क जी परसेंटेज लओ। सॉल्यूशन, टोटल मिक्सचर केतिरो आहे 30 लीटर्स आहे, उन मां पार्ट केतिरो आहे 9 लीटर वाटर आहे। वाटर 9 लीटर्स ऐं ॿियो मिक्सचर टोटल जेको आहे सो 30 लीटर्स आहे, 30 लीटर आहे। त हाणे परसेंटेज फाइंड करणी आहे वाटर जी ऐं ॿियो मिल्क जी। जेकॾहिं 9 लीटर हिन मां वाटर आहे त 21 लीटर जेको आहे मिल्क हूंदो, हिन जो कॉम्प्लीमेंट आहे। हिन जी परसेंटेज लऊं वाटर जी, वाटर परसेंटेज 9 लीटर आहे वाटर ऐं टोटल जेको मिक्सचर आहे उहो 30 लीटर आहे। हिन खे 100 सां मल्टीप्लाई कंदासीं। असांखे ख़बर आहे त परसेंटेज हीअं फाइंड कंदा आहियूं, पार्ट अपॉन टोटल इंटू 100, 0 0 में कैंसिल, लीटर में टिनि जो टेबल हिन ते 3 दफ़ा लॻो, त माना थी वियो 3 इंटू 10 थी वियो 30%। 30% वाटर जी आहे, त मिल्क जी केतिरी परसेंटेज ईंदी? इन खां अलावा ॿियो जेको आहे मिल्क आहे, मिल्क जेको आहे 70% थींदो सिंपली। ही 30%, 70% मिल्क आहे, टोटल 100%। क्वेश्चन नंबर 2, इन ए रीडिंग थर्मामीटर अ मैन ऑब्जर्व्ड अ टेम्परेचर ऑफ 70 डिग्री सेंटीग्रेड। थर्मामीटर पढ़ण दौरान हिकु माण्हू 70 पढ़ियो, 75 जी जॻह ते 70 पढ़ियो, मिस रीडिंग थी वियसि। त हाणे ॿुधायो त केतिरी परसेंटेज हिन खां एरर थी, केतिरा परसेंटेज ग़लती थियसि। ओरिजिनल केतिरो 70 हुयो, ओरिजिनल 75 हुयो, पर उन जी जॻह ते ही 75 पढ़ी वियो, यानी हिन खां 5 डिग्री सेंटीग्रेड ग़लती थी वई। त हाणे परसेंटेज एरर, एक्चुअल जेको हो एक्चुअल उहो 75 डिग्री सेंटीग्रेड हो, ऐं रीडिंग जेका हिन रीड कयो, रीड्स 70 डिग्री सेंटीग्रेड, त माना एरर केतिरी थी 5 थी 5। त माना हाणे परसेंटेज जेका आहे उहा बराबरि हूंदी आहे पार्ट यानी 5 डिग्री सेंटीग्रेड हिन खां एरर थी, ऐं टोटल जेको आहे सो उहो 70 हुई, 75 हुई एक्चुअल रीडिंग। हिन खे 100 सां मल्टीप्लाई कंदासीं। ॿिन्ही ते टेबल हणूं, हिननि ॿिन्ही ते 25 जी लॻी, हिन ते 3 दफ़ा 75 ते, ऐं हिन ते 100 ते 4 दफ़ा, ॿिन्ही खे मल्टीप्लाई कयूं त थी वियो 20%। 3 टाइम 4 टाइम 20 डिवाइड बाय 3, 20 डिवाइड बाय 3 थी वेंदो 6 एंड 2/3%। क्वेश्चन नंबर 3, if dimension of स्क्वायर यानी चौरस, जंहिंजा सभई पासा हिकु जेतिरा हुजनि माप में। डायमेंशन्स, जेकॾहिं हिन जा 2 डायमेंशन, हिकिड़ो लेंथ ॿियो विड्थ, 20% इंक्रीज़ था थियनि, ठीकु, त 20 इंक्रीज़ बाय 20%। वाट विल बी इंक्रीज़ इन एरिया, त एरिया टोटल एरिया में केतिरी परसेंटेज ईंदी? फ़र्ज़ु कयो त पहिरियां सॉल्यूशन, लेट 100 इज़ विड्थ एंड लेंथ। लेट फ़र्ज़ु कयो त सपोज़ लेंथ ऐं विड्थ हिन जी साॻी थींदी आहे स्क्वायर जी। लेंथ इज़ 100 एंड विड्थ इज़ आल्सो 100। लेंथ ऐं विड्थ, लेंथ एंड विड्थ आर 100, ॿई 100 आहिनि। इंक्रीज़ घणी थी अचे 20%। अगरि हिन जी 20% इंक्रीज़ कयूं त लेंथ ऐं विड्थ थी वेंदी 120,
100 मां 120 थी वेंदी, 20% इंक्रीज़ अची वई। पहिरियां एरिया घणी हुई, एरिया हिन में घणी आहे 100 ज़रबिया 100, एरिया 1 100 इंटू 100 थी वियो 10,000। ऐं पोइ जेका एरिया थी वञे 120 ज़रबिया 120, न्यू एरिया, एरिया 2, A1 एरिया 1 ऐं एरिया 2, एरिया 2 थी वेंदी 144, हिन खे 2 ॿुड़ियूं। त हाणे केतिरो फ़र्क़ु पियो, हिन मां ही सबट्रैक्ट कयूं, सबट्रैक्ट कंदासीं त थी वेंदो 4400, 4400 थी वई। त हाणे ॿुधाए त इहा वाट विल बी इंक्रीज़, हीअ त इंक्रीज़ थी, परसेंटेज केतिरा इंक्रीज़ थी, वाट विल बी इंक्रीज़ इन इट्स एरिया, एरिया में त वाट विल बी इंक्रीज़, वाट विल बी परसेंटेज इंक्रीज़ इन एरिया, त केतिरा परसेंटेज इंक्रीज़ थी। हाणे हिन जी परसेंटेज असीं फाइंड कंदासीं। ही इंक्रीज़ आहे, इंक्रीज़ खे ओरिजिनल सां डिवाइड कंदासीं, इंक्रीज़ ही आहे 44 ऐं डिवाइड कयूंसि ओरिजिनल सां, ओरिजिनल एरिया ही आहे, हिन खे 100 सां मल्टीप्लाई कयूं। असांखे फाइंड परसेंटेज करणी आहे, ही 2 ॿुड़ियूं 2 ॿुड़ियुनि में कटिजियूं, ही 2 ॿुड़ियूं हिन 2 ॿुड़ियुनि में कटिजियूं, माना 44% जेका आहे इंक्रीज़ थी वई। जेकॾहिं 20% इंक्रीज़ ईंदी डायमेंशन में त 44% टोटल एरिया में इंक्रीज़ अची वेंदी। क्वेश्चन 4, एन एजेंट सेल्स हाउस फॉर 20 लाख, 20 लखनि में घरु खपाए थो को एजेंट, त हुन जी कमीशन 2.5% ते केतिरी थींदी। कमीशन कीअं फाइंड कबी आहे, जेको अमाउंट हुजे उनखे मल्टीप्लाई कबो आहे परसेंटेज सां, मल्टीप्लाई कयूंसि कमीशन, कमीशन इक्वल टू अमाउंट, अमाउंट 2 मिलियन आहे, 20 लाख आहे, हिन खे मल्टीप्लाई कंदासीं 2.5% आहे, 2.5%, 2 and 1/2 2.5 आहे, 3 ऐं 3 6 ॿुड़ियूं 2.5% माना 100 डिवाइड में 2 ॿुड़ियूं 2 ॿुड़ियुनि में वयूं। ऐं हिननि खे मल्टीप्लाई ॿिन्ही खे कयूं, ॿिन्ही खे मल्टीप्लाई कंदासीं त हिकिड़ी इहा 0 वई, यानी हाणे 2.5 खे हिन खां मल्टीप्लाई कयूं, 2 इंटू 2.5, ठीकु है। त 2 पंजियूं 50, 3 ॿुड़ियूं जी थी 50,000, हिन जी कमीशन थी 50,000। क्वेश्चन नंबर 5, इफ द प्राइस ऑफ पेट्रोल रेज्ड बाय 50%, पेट्रोल जी प्राइस 50% वधे थी, हाउ मच कंजप्शन ऑफ पेट्रोल मस्ट बी रिड्यूस्ड टू अवॉइड द इंक्रीज इन एक्सपेंडिचर। जेकॾहिं पेट्रोल जी क़ीमत 50% वधे त केतिरा परसेंटेज उन जी कंजप्शन इस्तेमालु घटाइजे जो ख़र्च न वधे। सॉल्यूशन, हिन जो फार्मूलो आहे सिंपल, जेतिरी परसेंटेज इंक्रीज़ थिए, शार्ट फार्मूलो आहे, शार्ट फार्मूलो आहे, जेतिरी परसेंटेज इंक्रीज़ थी ओतिरो असीं डिवाइड में हिन में ऐड करे ऐं हिन खां 100 सां मल्टीप्लाई कंदासीं, त 50/150 इंटू 100, हीअ थींदो 1/3, 1/3 खे 100 सां मल्टीप्लाई कयूं त थींदो 33, 1/3 परसेंटेज एतिरी थी, एतिरी परसेंटेज असांखे 33.33% असांखे पंहिंजो एक्सपेंडिचर रिड्यूस करणु खपे, यानी 3 हिसो एक्सपेंडिचर रिड्यूस करिणो पवंदो, तॾहिं असांजो ख़र्च ते इफेक्ट न पवंदो हिन प्राइस वधण जे करे। परसेंटेज जा ॿिया बि खोड़ सारा फार्मूला आहिनि, जीअं प्रॉफिट, लॉस, इंक्रीज़, डिक्रीज़, ऐं इहे इनशाला नेक्स्ट ॿिए कंहिं लेक्चर में डिस्कस